हाणे ॿियो कलाम पेश कयां थो जॾहिं पहिरियां बीमार हो हमेशा मर्द छॾींदा ई कोन हुआ ओ या रसूल अल्लाह जॾहिं हाणे कचहरी हले पई उन कुराड़ी जी काफ़िरानी मुसलमान थी वई हाणे मुंहिंजे महबूब वॾे पई तके चवे अॼु दुख दर्द मुंहिंजा सभु दूर थी विया पोइ उते चवे पई अॼु बीमारी वई छॾे अज बीमारी वई छॾे महबूब जे दीदार में कुर्बान थिया ते यार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया ते यार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया ते यार ता कोने को घट इकरार हो मज बीमारी वई छॾे हो मज बीमारी वई छॾे महबूब जे दीदार में कुर्बान थिया ते यार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया ते यार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया ते यार ता कोने को घट इकरार में लिखियो खत यार ने हारे हजूग न मालमा ओ बाहुमती कासिद चयो इहो लिखण वारो बुजुर्ग आहे शायद हाजी अनवर हाजी अली अनवर जेको रहंदो घोटकी ता सभनी ॿुधो हूंदो उहो चवे थो हलो त ॿुधजो उहो ये चवे पियो त जॾहिं मां मदीना साईं खे सजदा कया न ओ मुंहिंजा महबूब लाचार बीमार आया पोइ उहो आशिक़ लिखे थो कीअं लिखे थो मूं लिखियो खत यार ॾे हाजे हारे हजूग न हाल मां ओ बाहुमती कासिद चयो ओ अदा आशिक वथई त आज़ार में कुर्बान थिया यार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया यार ता कोने को घट इकरार हथ मथे करे हो मज बीमारी वई छॾे हो मज बीमारी वई छॾे महबूब जे दीदार में कुर्बान थिया ते यार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया ते यार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया ते यार ता कोने को घट इकरार में चवे थो मोए खपो महबूब जे कर जे अचन मुझे मथा जरे कब्र में आशिक पहुंचंदो वो छा तो चवे हाय हाय सुभान अल्लाह लफ्ज थोरो गौर करे ॿुधजो मोए खपो महबूब जे कर जे अचन मुझे मथा ओ यकदम उठी सजदो कया यकदम उठी सजदो कया यकदम उठी सजदो कया तोड़े गुजाम मज़ार में कुर्बान थिया यार ता नए को घट इकरार में कुर्बान थिया यार ता नए को घट इकरार में हो वज बीमारी वई छॾे हो वज बीमारी वई छॾे महबूब जे दीदार में कुर्बान थिया यार ता कोने को घट इकरार में कुर्बान थिया यार ता कोने को घट इकरार में